हवाले सां दुनिया जे केतिरनि मुल्कनि में अॼु बि ॾींहुं मल्हाइजे थो पियो ऐं हीउ ॾींहुं आम तौर ते 20 नवंबर ते बि दुनिया जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में मल्हायो वेंदो आहे ऐं हिन भेरे बि ॾींहुं जॾहिं मल्हायो थो वञे पियो त सॼी दुनिया में ॿार जीअं अॻे बि चइजे थो ऐं हाणे बि चइजे थो त वल्नरेबल क्लास में अचनि था पिया, कमज़ोर तबिकनि में अचनि था, उन्हनि जे ॾाढो तमामु घणियूं मुश्किलात आहिनि। जेके जंगनि में मुल्क वरितल आहिनि उते ॿार मुश्किलातुनि खे शदीद मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जिते ॾुकार जी सूरत हाल आहे उते बि सूरत हाल ॿारनि जे लाइ मुश्किल आहे। इन ई हवाले सां असीं रुॻो गुफ़्तगू हिते पंहिंजनि ॿारनि सां कंदासीं। सिंध में ऐं पाकिस्तान में बि ॿारनि जी हालत का ठीकु न आहे। असीं ॾिसूं था त ॿारनि जे हवाले सां चाइल्ड लेबर जो इशू मौजूदु आहे, ॿारनि जे तइलीम, सिहत, पाणीअ जा मसइला मौजूदु आहिनि, ॿारनि ताईं बुनियादी सहूलियतुनि जी पहुच न आहे, ॿारनि खे बुनियादी हक़नि जे हवाले सां सूरत हाल का ठीकु न आहे। असां सां गॾु अॼु गुफ़्तगूअ में एहसास एजुकेशनल अकेडमी कासमाबाद जा ॿार आहिनि। तव्हां ॾिसंदा हूंदव त ॾाढा क्यूट ॿार आहिनि जेके असां सां हुन सां कचहरी कंदासीं त उहे छा था चवनि। ऐं असां सां गॾु ख़ालिद आज़ाद बि मौजूदु आहे। ख़ालिद आज़ाद ॿाराणे अदब ते मैगज़ीन कढंदो रहियो आहे, ॿाराणे अदब ते लिखंदो रहियो आहे, हिकिड़ी तनज़ीम ॿाराणी हलाईंदा रहिया आहिनि। ॿारनि जे हवाले सां जेकी सिहतमंद सरगर्मियूं आहिनि उन्हनि जी सूरत हाल छा आहे, उन हवाले सां असीं ख़ालिद जो इनपुट बि वठंदासीं। पर पहिरियां त सभिनी ॿारनि खे असीं हिते वेलकम चयूं था न। अस्सलाम वालेकुम ॿारो, ठीकु आहियो? गुफ़्तगू जी शुरूआत ख़ालिद तव्हां सां त कंदासीं, पर पहिरियां असां सां गॾु जेके ॿार वेठा आहिनि उन्हनि खां पुछूं था पिया त तव्हांखे ख़बर आहे त अॼु ॿारनि जो ॾींहुं बि मल्हाइजे थो, या आमतौर ते ॿारनि खे ख़बर आहे छा? अच्छा, ॾींहुं मल्हाइण में फ़ाइदो छा हूंदो आहे? सलमान तव्हां ॿुधाईंदो न असांखे। हा, सलमान ॿुधाईंदो। इन ॾींहं में मज़ो हूंदो, ॿारनि जो ॾींहुं हूंदो आहे, इन ॾींहुं ॿारनि जो ॾींहुं मल्हाइबो वञे। अच्छा, फातिमा तव्हां थोरो ॿुधायो वधीक वज़ाहत सां त ॿारनि जे ॾींहं में मेजर ॻाल्हि कहिड़ी हूंदी आहे? छा ॿारनि खे कहिड़ी तइलीम मिलंदी आहे, का ख़बर पवंदी आहे, छा हूंदो आहे? हुननि ॿारनि खे ख़बर पवंदी आहे की हुनखे केतिरी नॉलेज खपे ऐं ॿारनि खे नॉलेज स्पोर्ट्स जे बारे में, गेम्स। अॼुकल्ह न स्पोर्ट्स एतिरा आहिनि, न एतिरो गेम्स आहिनि, न कॉम्पिटिशन आहिनि स्कूल्स में। ज़ैनब ऐं शुजात बि आहिनि ऐं अवेस वेठल आहिनि, उहे असांखे थोरो ॿुधायो न। त ॿारनि जो ॾींहुं मल्हाइण जो अॻु में बि मल्हाईंदा आहियो तव्हां? हा, अच्छा। भला मूंखे सलमान तव्हां जेकॾहिं मूंखे ॿुधायो त अॼु जे ॿारनि खे सभ खां वॾो मसइलो कहिड़ो दरपेश थो अचे? जेको स्कूली ॿार तव्हां पढ़ो था, तव्हांजे लाइफ में, तव्हांजे तइलीम में मसइलो कहिड़ो थो दरपेश अचे? असांजे लाइफ में मसइलो इहो आहे की पढ़ाई असांजी डिस्टर्ब थी रहे, छो जो लाइट वञे थी अॼुकल्ह त असांजी पढ़ाई जेको आहे नथा करे सघूं। ऐं अॼुकल्ह दहशतगर्दी जो ज़मानो हले पियो, त दहशतगर्दी जे करे को लड़ाई वड़ाई थी थी पए, त स्ट्राइक थी वञे, इन करे असां स्कूल ऑफ था पिन, पढ़ाई लॉस थी थी पए। फातिमा तव्हां छा चवंदो? सलमान खे जेकी ॻाल्हि कई आहे उहा ॻाल्हि कीअं आहे? त लोड शेडिंग जो मसइलो ॿुधाए थो वॾो। लोड शेडिंग जो तो इलाही मसलो आहे, स्ट्राइक जो भी मसलो जाम तो हले। स्ट्राइक जो भी इलाही मसलो आहे। आहे छा ज़ैनब एल्सा छा थी चवे, ये मसलो आहे छा? ये हां मसलो आहे, लोड शेडिंग वॾो मसलो, बिजली। जी हां, पहिरियों नंबर वॾो मसलो कहिड़ो आहे? पहिरियों नंबर वॾो मसलो कहिड़ो आहे? लोड शेडिंग ऐं महंगाई। महंगाई कहिड़ो मसलो आहे तव्हां सां? महंगाई जाम मसलो आहे, में सभु शयूं महांगियूं थी वयूं आहिनि। अच्छा, वठी कोन थो सघे माण्हू। हां, कोर्स महांगो आहे, किताब महांगा आहिनि। जी हां, ॿारनि जे किताबनि जे महांगा आहिनि। हा, पूरो अगरि सिलेबस वठिजे थो त 4000 जो, अगरि ॿियो को ग़रीब आहे त उहो अफोर्ड कोन थो करे सघे एतिरियूं शयूं, एतिरा पैसा अफोर्ड नथो करे सघे। पोइ जेके ग़रीब ॿार तव्हां सां पढ़नि था पिया, मुस्तफ़ा तव्हां बि असांखे ॿुधाईंदो ऐं सभु गॾिजी मूंखे ॿुधाईंदो त ग़रीब ॿारनि जे लाइ छा करणु घुरिजे? असांखे हुनखे हेल्प करणु घुरिजे ऐं स्पेशली गवर्नमेंट खे हेल्प करणु घुरिजे त हुननि खे ॾियनि ऐं हुननि खे तालीम ॾियनि। जेके ॿाहिरि हलनि पिया ॿार, हुननि खे मां कंहिं ॿारनि खां बि पुछियो आहे त हुननि जो इंट्रस्ट आहे, पढ़णु चाहिनि था, पर अॼुकल्ह एॾी महांगाई आहे, हू घर में हुननि जा कपिड़ा वठनि, हू खाइनि, घर हलाइनि, या स्कूल ॿारनि खे पढ़ाइनि। शुजात तव्हां ॿुधायो न मूंखे त जेके ग़रीब तव्हांजा दोस्त आहिनि उन्हनि जी मदद कीअं थी करे सघिजे? हा, अवेस तव्हां ॿुधायो, थोरो गॾिजी ॿुधायो न। हा, गवर्नमेंट ग़रीब ॿारनि जी मदद करे। मुस्तफ़ा तव्हां छा था चओ? गवर्नमेंट मदद करे। पर हाणे वरी जेकॾहिं ॿिए पासे थोरो अचूं त स्कूलनि में जेके तव्हां किताब पढ़ो था, कोर्स पढ़ो था पिया, ऐं न
ऐं उज़ेर बि बीठल आहे, असां सां उज़ेर आहे, एना आहे, एल्सा आहे, मुस्तफ़ा आहे, ॿियनि ॿार ॿिया बि मौजूदु आहिनि। जेको कोर्स अचे थो पियो उन कोर्स में ॿारनि जे दिलचस्पीअ जो सामान आहे उन में? अच्छा, ऐं भला ॿारनि जे कोर्स जे किताबनि खां सवाइ जेके कोर्स जा बुक्स तव्हांखे मिलनि था निसाब जा, उन्हनि खां सवाइ छा ॿारनि खे तव्हां छा पढ़ंदा आहियो? फातिमा ॿुधाईंदो? मां गुलफुल पढ़ंदी आहियां ऐं डान न्यूज़ पेपर पढ़ंदी आहियां ऐं मैगज़ीन्स बि पढ़ंदी आहियां। अच्छा, पोइ उन्हनि में छा हूंदो आहे? हुनमें नॉलेजेबल थिंग्स हूंदियूं आहिनि, जीअं हेल्थ जे बारे में थी वियो ऐं स्टोरीज़ सुठियूं थी वियूं, जीअं इस्लाम जे बारे में स्टोरीज़ थी वियूं। अच्छा, कार्टून तव्हां मां केरु ॾिसण जो शौक़ीन आहे? अच्छा, कार्टून कंहिंजो तव्हांखे वणंदो आहे? कार्टून टॉम एंड जेरी वणंदो आहे, जॉनी टेस्ट वणंदो आहे, न्यूरियल वणंदो आहे। ऐं तव्हांखे? डोरेमोन बि वणंदो आहे। अच्छा, तव्हांखे कहिड़ो वणंदो आहे? डोरेमोन। अच्छा, मुस्तफ़ा ॿुधाए थो। मुस्तफ़ा, तव्हां जेको आहे क्लास में पोइम ॿुधाईंदा आहियो त का? हा, सिंधीअ जो नज़म ॿुधाईंदा आहियो? को हींअर तव्हां मूंखे नज़म ॿुधायो न, कहिड़ो हुयो उहो? ॾाढिया ॿुधायो, ॾाढिया सभु चलो सभु गॾिजी था ॿुधायो। दुनिया में अजब साईं जी सक सम्झ प्यारा, उब ऐं धरती में इसरार जोड़िया साईं सब जिनसार। हा ॾिसो केरु सही थो ॿुधाए। जबल नदियूं ऐं नचण बूटा। मुस्तफ़ा सही पियो ॿुधाए। नचण बूटा धणी उबरिया किसने किसने पन्ने जोड़िया साईं सब जिनसार। अच्छा, हाणे जॾहिं इन ॻाल्हि की तफ़रीह जी ॻाल्हि आहे, पोइ ही किताब तव्हांजे स्कूलनि में ॿाहिरां हाणे खणी ईंदा आहिनि? अॻे सिंध में ख़ालिद इहो रवाजु हुयो, हाणे तव्हां चवंदा न त ॿारनि जा किताब निकिरंदा, उहे स्कूलनि में वेंदा, जिन खे ॿारनि जो तालुक़ु सोसाइटीअ सां गॾिबो हुयो, उन्हनि खे पंहिंजे आस पास में छा थो थिए उहो लिटरेचर छपो। ॿारनि जे अदब जी हाणे छा हालत आहे सिंध में? हाणे नासाब उनखां त घणी मुख़्तलिफ़ आहे। हाणे नई त रिसाला माना सुठी आहे या ख़राबु? ख़राबु आहे, बिल्कुलु ख़राबु आहे, बिल्कुलु आहिनि ई किन के। रिसाला अख़बारनि जा सुफ़ा हूंदा हुआ हफ़्तेवार, तंज़ीमूं हूंदियूं हुयूं ॿारनि जूं, उहे सभु जूं सभु बंदि थी वियूं, सभु जा सभु रिसाला बंदि थी विया, सभु जा सभु सुफ़ा बंदि थी विया हलिया। हाणे जेको उनजो घणो जेको मतिलबु जेको रीज़न आहे या जेको चयो वञे थो उहो आहे जदीद इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो जेको ईअं ॿुधायो ॻाल्हि ख़ालिद ॻाल्हि कई आहे त जेकी जदीद इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे, कंप्यूटर आयो आहे, पोइ फेसबुक, पोइ इंटरनेट, इन जे करे ॿार किताब नथा पढ़नि, उन्हनि ते वधीक था वञनि। जी हा, पहिरीं एतिरी पढ़ाई कोन हूंदी हुई त नॉलेज न मिलंदी हुई, पर अॼुकल्ह जेतिरी नॉलेज आहे ऐं ओतिरी पढ़ाई कोन्हे ॿारनि में। अच्छा, जेतिरी पढ़ाई आहे ओतिरी नॉलेज न आहे उन्हनि में? जी हा, नॉलेज कोन्हे ऐं मींस इंटरनेट थी वियो, वधीक उन ते वक़्तु ॾियनि था। वक़्तु ॾियनि था। केतिरो वक़्तु पढ़ण जे शयुनि खे ॾियनि था या ॿार ॿियुनि शयुनि में दिलचस्पी वठनि था? पढ़ाई में आई थिंक एतिरी कोन हूंदी आहे। अच्छा, भला मूंखे ॿुधाईंदो, तव्हां मां सरकारी स्कूलनि में केरु अॻु में पढ़ियो आहे? केरु पढ़िया आहिनि? अच्छा, ऐं तव्हां हाणे ख़ानगी स्कूलनि में पढ़ो था पिया, पर सरकारी स्कूलनि में तव्हांखे वॾो मसइलो कहिड़ो नज़र आयो? सभु वॾे आवाज़ मूंखे ॿुधाईंदो न। हा, टीचर रेगुलर नथो अचे सरकारी स्कूल में। तव्हां केतिरे वक़्त ताईं पढ़िया?